الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وما تقدموا لأنفسكم من خير تجدوه عند الله إن الله بما تعملون بصير صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह ताला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु इंशाअल्लाह असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए ईमान सां रहाइश ईमान सां ख़ात्मो नसीब आमीन। दुनिया में मदीने वाले मीर जी सच्ची मोहब्बत इश्क उल्फत नसीब करे आखिरत में उन्हें पुनर जी ज़ियारत शफाअत शरफ सनम पाड़ो नसीब अल्लाह जे पाक कलाम जा सूरतुल बकरा जी आयत नंबर 110 तव्हां जे साम्हूं हिन फ़कीर नाचीज़ तिलावत कई आहे। इन आयत पाक जे अंदर अल्लाह तबारक व तआला अमर फरमायो आहे पंहिंजे माननि खे पंहिंजे बंदन खे पंहिंजे मखलूक खे अल्लाह अमर फरमायो आहे व अकीमुस्सलात ऐं नमाज़ क़ाइम कयो व आतुज़्ज़कात ऐं ज़कात अदा कंदा रहो वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजदूहु इंदल्लाह ऐं तव्हां पंहिंजे जानियुनि जे लाइ पंहिंजे सिर जे लाइ जेकी बि नेकी जा कम अॻिते अल्लाह ॾे मोकिलियो था उन्हनि खे तव्हां हली अल्लाह वटि ॾिसंदव। हिते जेके तव्हां चङा कम कयो था पंहिंजे सिर जे लाइ पंहिंजे जान जी ख़ैर ख़्वाही जे लाइ ख़ैर जा नेकी जा चङाई जा जेकी बि तव्हीं कम कयो था इहे रायगान न आहिनि तजदूहु इंदल्लाह इन्हनि सभिनी खे तव्हां अल्लाह वटि हली लहंदव। इन्नल्लाह बिमा तअमलून बसीर बेशक तव्हीं जेकी बि अमल कयो था अल्लाह उन्हनि खे ॾिसण वारो। तव्हां क़ुरान सम्झो थधि तव्हांखे थधो करे छॾियो पंहिंजे ज़हन खे गरम कयो त मां पेश कयां क़ुरान ऐं हदीस पेश कयां अल्लाह जो फरमान मदीने वाले साईं जो फरमान पेश कयां। पहिरियों अमर रब फरमायो की मुसला नमाज कायम कयो। नमाज
छॾे मुसलमान कोन, निमाज़ छॾे मरी वियो त काफ़रनि जे लिस्ट में शामिल थी वियो। निमाज़ छॾे फतवा है उलमा जी तो उनके मुसलमाननि जे मुक़ाम में न पूरी, मुसलमाननि जे कब्रिस्तान में इनखे दफ़न न कयो। इस्लाम ऐं कुफ्र जे विच में संधो निमाज़ हूंदो। कीअं तो तूं फ़क़ीर सॾाई, कीअं तो तूं मोमिन सॾाई, कीअं तो तूं मुसलमान सॾाई अगर तूं निमाज़ नथो पढ़ी। देश में हुजो परदेस में हुजो, चङा भला हुजो बीमार हुजो, इस्तरार में हुजो इख्तियार में हुजो, कहिड़े हाल में हुजो, निमाज़ कोन छॾबी। मथे हथ खणी ऐलान कयो। ऐं ॿी ॻाल्हि वआतु ज़कात, ऐं ज़कात ॾींदा रहो। ये न हिकिड़े साल ॾेई जान छॾाई, ये हर साल ॾियणी। निमाज़ 5 वक़्त रोज़ानी आहे ऐं इहा जेसीं सिरीअ में साहु आहे तेसीं पढ़बी रहे। ये न आहे त को हिकिड़ो ॾींहुं पढ़ी जान छॾाईसीं, हफ़्तो पढ़ियोसीं, महीनो पढ़ियोसीं, रमज़ान अचे तो रमज़ान में पढ़ंदासीं न। जेसीं जेरा आहियूं रोज़ी रब जी खाऊं था, मुल्क रब जे में रहिया पिया आहियूं, उनजी बंदगी त करणी पवंदी, फरमान त मञणो पवंदो न। ऐं इन निमाज़ में असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे, अलाह खे फ़ाइदो कोन्हे जो तूं निमाज़ पढ़ंदे त अलाह जी बादशाही में कोई इज़ाफ़ो थींदो न। सॼी दुनिया रब खे सजदो करणु छॾे ॾिए त बि रब उहो ई रब आहे, हुनजे बादशाही में का कमी आई या न ईंदी। सॼी दुनिया अलाह जे अॻियां सिर सजदे में रखे बंदगी करे त बि अलाह जे बादशाहत में उनजी हुकूमत में कोई इज़ाफ़ो कोन ईंदो। रब उहो ई रब आहे। जेकॾहिं तूं इबादत तो करी, निमाज़ तो पढ़ी, रोज़ो तो रखी त तुंहिंजो पंहिंजो फ़ाइदो आहे। तुंहिंजो जिस्मानी, तुंहिंजो रूहानी, तुंहिंजो ज़ाहिरी, तुंहिंजो बातिनी, तुंहिंजो जानी, तुंहिंजो माली, हर तरह जो फ़ाइदो आहे निमाज़ जे अंदरि। त इहा निमाज़ क़ाइम रखणी आहे जेसीं ताईं ज़िंदगी आहे। ऐं ॿिए नंबर ते ऐं ज़कात ॾींदा रहो, अदा कंदा रहो। हिकिड़े साल ॾेई वरी ॿिए साल गुज़रंदे बि देरि कोन थी थिए। मदीने वारे साईं फरमायो हे त कार बि ज़मानो सोढ़ो थी वेंदो, वक़्त मां बरकत खॼी वेंदी, वक़्त सोढ़ो थी वेंदो। ईअं थींदो जो साल ईअं नज़र ईंदो ॼण महीनो गुज़रियो, महीनो ईअं गुज़रंदो ॼण हफ़्तो गुज़रियो, हफ़्तो ईअं गुज़रंदो ॼण ॾींहुं गुज़रियो, ॾींहुं वरी ईअं गुज़रंदो ॼण टांडो दुखाईंदे। सुबुह जो निकितासीं दिलि बराबरि जलसो ॿुधी घर पहुतासीं सिज वई, ॼण सॼो ॾींहुं हुयो, 4 पहर हुया, 12 कलाक हुया, काॾे विया हुया ख़बर कोन पवंदी। वक़्त मां बरकत खॼी वेंदी। वो ॾिसूं पिया साल फिरी ईंदो आहे, पर इहा ज़कात हर साल अदा करणी आहे, इन में नागो विझणो न आहे। ऐं जीअं तव्हां पंहिंजे मालनि जी ज़कात अदा कंदो त पूरो साल अलाह तव्हांखे ख़ुशहाली नसीब फरमाईंदो, रिज़्क़ जी बरकत, ज़हन जी वुसअत, ऐं तव्हां जूं गम दुख परेशानियूं अलाह दूर फरमाए छॾे। ज़कात ॿिन मानाउनि में अचे थो। ज़कात माना पाक करणु, ज़कात तव्हांजे माल खे पाक कंदी, ज़कात तव्हांजे वजूद खे गुनाहनि खां पाक करे छॾींदी। ज़कात वधाइण जी माना में बि आहे। जीअं जंहिं माल मां तव्हां ज़कात कढंदो, इहो माल घटिबो न, खुटंदो न, बल्कि ॾींहों ॾींहुं वधंदो वेंदो, वधंदो। तव्हांखे शैतान चवंदो त माल जो ज़कात कढंदे खुटी वेंदो,
कुरान फरमाए थो, नबी सुहिणो फरमाए थो त खुटंदो न वधंदो। तुंहिंजो विश्वसो सही आहे या अल्लाह जो फरमान सही आहे? ऐं जेकॾहिं तव्हां नमाज़ पढ़ो था, ज़कात अदा कयो था, या ॿिया के चङा कम कयो था, मसलन अॼु तव्हां हिकिड़ी नेक मजलिस में आहियो, क़ुरान ॿुधण जे लाइ आहियो, तव्हां चङा कम कया, ग़रीबनि जी मदद कई, तव्हां ख़ैर कया, ख़ैरातूं कयूं, तव्हां ज़कातूं ॾिनियूं, तव्हां फितरा अदा कया, तव्हां मिस्कीननि जी मदद कई, इहे सभु नेकियूं तव्हां पंहिंजे सिर जे सजण पाई वेंदा। करमुला ते थोरो न आहे, वॾेरे ते थोरो न आहे, पीउ माउ ते थोरो न आहे। क़ुरान तो फरमाए त वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम, जेको तव्हां पंहिंजे जाननि मां अॻिते पंहिंजे जाननि जे लाइ मिन ख़ैर, नेकी मजा, चङाई जे कमनि मजा, जेको बि पंहिंजे जाननि मां तव्हां अॻिते मोकिलियो था, तजिदूहु इंदल्लाह, तव्हां इनखे अल्लाह वटि रखंदो ऐं सुञाणंदो त बराबरि ई मूं चङो कमु कयो। बराबरि इहा जेका पंहिंजो 12 जनवरी जो ॾियारो आचर जो ॾींहुं हुयो, मां दिलबराबाद वियोसि, यार उहो हिते लिखियो पियो आहे, मुंहिंजो लिखो बि लिखियो पियो, जेतिरा भेरा सुभान अल्लाह चयो उहो बि हिते लिखियो पियो, फकीरनि सां मिलियो त भाकुरड़ा पाता हो, उहे बि हिते लिखिया पिया आहिनि। तजिदूहु इंदल्लाह, क़ुरान फरमाए थो, रब तो फरमाए त अल्लाह वटि इहे शयूं तव्हां हली न कयो। इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन, चङाई करण वारे जो ज़रणो बि अल्लाह ज़ायो न कंदो। चङाई, नेकाई, ख़ैर, भलाई जो जेको बि तव्हां कमु कयो आहे, भली टको ख़र्च कयो या 1000 ख़र्च कयो, तजिदूहु इंदल्लाह, सुभान अल्लाह। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे, तमामु वॾी ॻाल्हि इहा आहे, अञा वॾी ॻाल्हि इहा आहे, सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे। ॿुधो था मुंहिंजी ॻाल्हि, ॿुधो था, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां वॾी ॻाल्हि आहे कहिड़ी? क़ुरान फरमाए थो, इन्नल्लाह बिमा तअमलून बसीर, तव्हां जेकी बि अमल कयो था अल्लाह ॾिसे थो। नंढी ॻाल्हि आहे, अल्लाह ॾिसे थो। तव्हां मजलिस में वेठा आहियो, अल्लाह ॾिसे थो पियो। रात जी तन्हाई में, सियारे जी रात आहे, दर कड़ा कुंडा बंदि, केरु कोन थो ॾिसे, तूं बिस्तर खे छॾे तहज्जुद जी नमाज़ लाइ केरु न ॾिठो, ज़ाल खे बि ख़बर न पई, तुंहिंजे बचनि खे ख़बर न आहे, पर इन्नल्लाह बिमा तअमलून बसीर, अल्लाह ॾिसे। ऊंदाही जो सहारो वठी तूं राति जो ॿिए खाट हई, भाॻे खे ख़बर कोन पई, पुलिस खे ख़बर कोन पई, वॾेरे खे ख़बर कोन पई, ओड़े पाड़े खे कोन पई, पर वाहिदुल क़हार रब्बुल आलमीन ॾिठो पिए। तो जेके ग़रीबनि जा हक़ पे मारिया, तो जेके मिस्कीननि सां ज़ुल्म पे कया, जेके तो परावा हक़ पे खाधा, अल्लाह तो ॾिसे थी। सम्झ में अचे थी ॻाल्हि? मां हिकिड़ो मुंहिंजो सचो मुरीद आहे, हर को त मुरीद सचो कोन हूंदो आहे न, सचो मुरीद आहे ऐं फर्मा बरदार मुरीद आहे, उनखे मां झलियां थो त भई मथो घणो न कजे। सच ॿुधायो, मुंहिंजे साम्हूं मथो घणो करे ईंदो? कुझु त हया पवंदुसि, मुंहिंजे मुर्शिद मूंखे झलियो आहे त मुंहिंजे साम्हूं मथो हया पवंदुसि, अदब पवंदुसि, ख़्यालु थींदो त कंहिंजो मुरीद थो सॾायां, उहो ॾिसे थो, उनजे साम्हूं मथो घणो करे उनजी बेफ़रमानी उनजे अॻियूं। हलो घर में वेठो आहे, हाणे दिलि पर साईं हिते ॾिसे त कोन थो पियो, पंहिंजे मुंहं सां वेठो आहे।
थियण त ईअं खपे त उते बि उहो भरम रखे त मुंहिंजे मुर्शिद फरमायो पर जेकॾहिं उते ख़्यालु नथो पवेसि पर साम्हूं ई अचे त यार मुर्शिद ॾिसे थो कुझु त हया पवंदो कुझु त ख़्यालु पवंदो सम्झो था कोन था सम्झो इन्न अल्लाह बिमा तअमलून बसीर अल्लाह तव्हांखे ॾिसे थो अल्लाह तव्हांखे ॾिसे थो तव्हां जेकी घणो था राति जे ऊंदाही में ॾींहं जे उजाले में चंड जी चांडराण में उणटी जी ऊंदाह में जेकी कुझु तव्हीं कयो था पिया अल्लाह खां लिकल न अल्लाह खां पुछा न केॾे शर्म जी ॻाल्हि आहे माण्हुनि जो हया करी हिकिड़ो पीर मुर्शिद उन जो हया करी वॾेर जो हया करी पीउ जो मां जो अदब एतिराम हया करी तोखे वाहिदुल क़हार जो हया नथो अचे पंहिंजे मालिक जो हया नथो अचे मूंखे जवाब ॾियो तव्हां अल्लाह जा हुकुम ॿुधी रब जा फरमान ॿुधी मोटी वञो था वरी बि साॻिया ॻाल्हि कुआड़ी वरी साॻिया तव्हांजा किरदार किरदार उहे ई तव्हांजा आहिनि मूंखे ॿुधायो था कि अल्लाह को हया नथो अचे तव्हांखे शर्म नथो अचे उन रब जी बादशाही में रहिया पिया आहियो उन रब जो खाओ था पीओ था उन रब जे मुल्क में वेठा आहियो उन रब जे कर्म सां तव्हां निपजो पलजो था पिया टुकर था खाओ त अल्लाह जे उन फज़ल ऐं कर्म जे उन जे अता ऐं सखा ते पलजो था ऐं एॾे वॾे रब जी बेफ़रमानी कंदे हया नथो अचे पुराणो थी वियो ॻाईंदो वॼाईंदो जवानी में ॻाईंदो मजलिसुनि में वञी हारमोना खणी वॼाईंदो मौसीकी ॻाइण वारो इहे ॻाइण थींदा आहिनि जॾहिं जवानी हुई हुस्न हो आवाज़ में मिठास हो हर को दावत कंदो थोरो थी वियो ॾंद भॼी विया मुंहं में झुरियूं गुंजूं पइजी वियूं आवाज़ में मिठास मोकिलाए वियो हाणे केरु दावत न पियो ॾिए केरु दावत न पियो ॾिए केरु पंहिंजे ख़ुशी जे मौक़े में हुनखे सॾु न पियो ॾिए हाणे जो गुज़र सफ़र ई उन ॻाइण वॼाइण ते हुयो न हिकिड़े ॾींहुं शहर खां ॿाहिरि निकिरी हिकिड़ी का हेठां ई खॾ हुजे उहो ओज़ार खणी वियो पंहिंजा उते खॾ में वेही ऐं उहो वॼाए चए थो मुंहिंजा मौला अॼु मां पंहिंजो राग तोखे थो ॿुधायां किसी आईने में मुंहुं ऐं चए पियो त मौला गुनाह कंदे 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 वार ॾा अछा थी विया जॾहिं माण्हू ॼाओ हो त दफ़्तर अछो हुयो दफ़्तर गुनाहनि खां अछो हुयो ऐं ॾाढ़ी आई त वार कारा हुया हाणे उहे वार अछा थी विया दफ़्तर वरी कारो जेको दफ़्तर अछो हुयो सो कारो थी वियो ऐं जेके वार कारा हुया से अच्छा थी विया मुंहिंजा मौला नाफ़रमानियूं कंदे तुंहिंजा हुकुम टोड़ींदे तुंहिंजी बेफ़रमानियूं कंदे कंदे मुंहिंजा वार अच्छा थी विया मुंहं में गुंज पइजी विया हुस्न हुयो जवानी वई माण्हुनि खां मां विसरी वियुसि पंहिंजे घर जे भातियुनि खे नथो वणा ज़ाल खे नथो वणा औलाद खे नथो वणा मौला तुंहिंजे दर ते अचां त भला तूं मूंखे क़बूल कंदे मुंहिंजा मालिक जे तुंहिंजे दर ते अचां त तूं मूंखे अघाईंदे या तूं बि मूंखे धिकारे छॾींदे मालिक जे तुंहिंजे दर ते मोटां त तूं क़बूल कंदे अने तूं बि मूंखे धिकारे छॾींदे आईने में पंहिंजो मुंहुं ॾिसे पियो ऐं अलाह सां इहे ॻाल्हियूं पियो करे हिकिड़ो आवाज़ ॿुधण में आयुसि
इदा तरक्त तरकना जने तो असां के छडियो असां तो छडे ॾिनो वइदा रजैत इलैना कब्बलना जेको असां ने मोटियो आहे असां गल पाई जैसे तो के मिन सुनसान मनाई जैसे आओ पांद गिची गल पाई जैसे तो के मिन सुनसान मनाई जैसे कंदे नेठ राम तूराना इंदे मोह बचदे सब माना तोखे दिल जा दर्द सुनाई जैसे तोखे दिल जा दर्द सुनाई जैसे तोखे मिन सुनसान मनाई जैसे आऊं पांद गिची गल पाई जैसे तोखे मिन सुनसान मनाई जैसे तो बेटा ये जेको दिल वारो ताल्लुक आहे इहो पंहिंजे रब सां जोड़ियो मां मञा थो तव्हां मौलवी थी विया आहियो पगूं ॿधियूं अथव मञा थो तव्हां हाफ़िज़ आहियो तव्हां हाजी आहियो तव्हां गाज़ी आहियो तव्हां नेकोकार आहियो पर कॾहिं त ॾिसो दिल जो ताल्लुक पंहिंजे यार सां जुड़ियो आहे तव्हां पीर थी वियो तव्हां दरगाहूं बि खोलियो तव्हां माण्हुनि जा अॻवान पण थी विया माण्हू तव्हांजा हथ चुमनि था पेर चुमनि था पर कॾहिं पंहिंजी दिलि खां बि पुछो त पतो ताल्लुक रब सां जोड़ियो अथव छा माण्हुनि जे साम्हूं जीअं तव्हां आहियो पर पुटु अकेला में कीअं आहियो जीअं माण्हुनि जे साम्हूं ठही संवार जी पतंग थी खुशबूयूं लगाए पाण खे पीर बणाए आलिम बणाए मुफ्ती बणाए पेश कयो था कॾहिं पंहिंजे रब सां अकेलाई में बि ईअं करे आयो केॾी तव्हांजी बिटी पॉलिसी आहे सभु पंहिंजे रब सां अल्लाह लखे मुरीदन जो मुर्शिद जेॾी महिल वफ़ात जो बगड़ो आयुसि ओॾी महिल हिकिड़ो शेर उपड़ी ज़ार ज़ार रोअण लॻो वफ़त इलल करीम बिग़ैर ज़ातिन वफ़त इलल करीम बिग़ैर ज़ातिन وفدت إلى الكريم بغير زاد من الطاعات والقلب السليم فهمل الناس أكبر عند فهم
फहमल ज़ाद अकबर इंद फहमिन इदा कानल कुदूम इनल करीमी। करीम जे दर ते तो वञा पर मूं वटि असबाब ज़ादे न कुझु न न साले अमल न क़ल्बे सलीम न नेकी कमाई सभु वञा थो रब जे दर ते। ज़ार ज़ार रोए पियो, अखियुनि मां लुड़क मारे पियो त माण्हुनि त मूंखे घणो कुझु सम्झो पर मुंहिंजो हाल ही आहे। वेठा केॾी महिल पंहिंजे पंहिंजे हाल ते नज़र फेरायो। ही आयत तव्हांखे यादि रखणु खपे। इन अल्लाह बिमा तामलून बसीर। तव्हां जेकी बि अमल कयो था अल्लाह ॾिसे। चओ अल्लाह, चओ अल्लाह। वहुव मअकुम ऐनमा कुंतुम। अवां जिते मुंहिंजो अल्लाह अवां सां गॾु आहे। चओ अल्लाह अवां सां, अल्लाह अवां सां। ऐनमा कुंतुम, तव्हां जिते बि हुजो, जहिड़े बि बाग मकान ते हुजो, अल्लाह तव्हां सां गॾु आहे। ला इलाहा इल्लल्लाह। इमाम तबरानी माजम कबीर में सिख कहराजुन सां रिवायत आंदी। हज़रत उबैद बिन उमैर लैसी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रिवायत करे। मुझे लजपाल नबी हज्जतुल वदा जे मौके ते जेको आखिरी हज मदीने वारे साईं अदा फरमायो, उन हज जे मौके ते हुजूर जन पंहिंजे सहाबा जो 1.25 लख जो इज्तिमा हुयो। उन्हनि जे साम्हूं मुंहिंजे कुर्बदार करीम हज्जतुल वदा जे मौके ते तकरीर फरमाई, नसीहत फरमाई। छा उहा मदीने वारे जी नसीहत आका फरमायो, इन्न औलिया अल्लाहिल मुसल्लून। बेशक अल्लाह जा वली उहे आहिनि जेके निमाज़ी आहिनि। जेके निमाज़ी आहिनि इहे अल्लाह जा वली थी सघनि था। जेको निमाज़ न पढ़ंदो आहे इहो कॾहिं बि अल्लाह जो वली नथो थी सघे। ते सुतो पियो आहे, घर वारी जे वेझो पियो त पोइ त वरी बेपारी लिया नसीब, निमाज़ छॾे ॾिनई। वली नथो बणिजी सघे, अल्लाह जो कुर्ब नथो हासिल करे सघे, पंहिंजे मालिक जे दर जी कुर्बत इन माण्हू खे नथी मिली सघे, विलायत इन खे नथी मिली सघे जेको निमाज़ छॾे थो ॾिए। सरकार फरमायो, इन औलिया अल्लाह मुसल्लून। बेशक अल्लाह जा वली उहे आहिनि जेके निमाज़ी। चओ अल्लाह जा वली कहिड़े आहिनि? वरी चओ, वमन युकीमु सलातिल खम्स अल्लती कतबहुन्नल्लाहु अलैहि। जेके 5 नमाज़ूं तव्हां ते अल्लाह फर्ज़ कयूं आहिनि, जेको इहे 5 नमाज़ूं अदा करे, व यसूम रमज़ान
ऐं रमज़ान जा रोज़ा रखे वयहतसिब सौमहू पंहिंजे रोज़नि में अल्लाह खां सवाब जी उम्मीद रखे वयूति ज़कात मुहतसिबन तय्यबतन बिहा नफ्सुहू ऐं जे मालदार पंहिंजे माल जी ज़कात ॾे पर पाकीज़ा दिल सां दिल जे ख़ुशीअ दिल जी सां ज़कात अदा करे ऐं उन ज़कात जे अदायगी मां अल्लाह खां सवाब जी नियत रखे वयजतनिबुल कबाइर लती नहला अन्हा ऐं उहे कबीरा गुनाह जिन खां अल्लाह रोकियो आहे उन्हनि कबीरनि गुनाहनि खां रोकजी वञे जेके 5 वक़्त निमाज़ूं अल्लाह फ़र्ज़ कयूं आहिनि उहे 5 वक़्त निमाज़ूं पढ़े रमज़ान जा रोज़ा रखे पर उन रोज़नि मां सवाब जी नियत रखे दिल जी ख़ुशी सां ज़कात ॾिए ऐं ज़कात जी अदायगी में अल्लाह जी रज़ा जी तलब रखे ये 3 कम ये अदा करे ऐं जन ॻाल्हियुनि खां जन गुनाहनि खां अल्लाह रोकियो आहे वॾा वॾा गुनाह उन्हनि खां रुकजी वञे فقال رجل من اصحابه يا رسول الله وكم الكبائر اصحاب ما هڪڙو مرد उथी बीठो या रसूल अल्लाह उहे जेके वॾा गुनाह तव्हां चओ था जन खां रुकजी वञण जे लाइ अल्लाह अमर कयो आहे या रसूल अल्लाह उहे वॾा गुनाह कहिड़ा आहिनि असांखे ॿुधाईंदो सुभान अल्लाह वॾा गुनाह कहिड़ा आहिनि या रसूल अल्लाह ॿुधाईंदो पाण फरमायो हाओ قال تسع हबीबन फरमाया त 9 वॾा गुनाह आहिनि 9 वॾा गुनाह घणा आहिनि इन्हनि 9 वॾनि गुनाहनि खां रुकजी वञे निमाज़ 5 वक़्त पढ़े रमज़ान जा रोज़ा रखे ज़कात अदा करे नतीजो अॻिते साईं ॿुधाईंदा उनखे मिलंदो छा ऐं सच ॿुधायांव जे तव्हां जो नतीजो जेॾी महिल ॿुधंदा तव्हांजो हियां ठरी तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी इन जो नतीजो तव्हांखे छा मिलंदो पर पहिरीं ॻाल्हि त ॿुधो न तरतीब उहा रखंदो जेका साईं जन ख़ुदि बयानु कई आहे पहिरीं साईं फरमाया त अल्लाह जा वली उहे आहिनि जेके निमाज़ी आहिनि पोइ साईं जन फरमाया जेको 3 कम करे निमाज़ 5 वक़्त पढ़े रमज़ान जा रोज़ा रखे पर छा जे लाइ ऐं 3 नंबर ते छा करे ज़कात ॾे 3 कम करे ऐं 9 कमनि खां रुकजी वञे जेके अल्लाह मनो कया कहिड़ा पुछो अल्लाह करे यादि में बीहनि आज़महुन अल इशराक बिल्लाह वॾनि गुनाहनि खां वॾो गुनाह आहे अल्लाह सां शिरक करणु अल्लाह सां शिरक करणु रब सां शिरक करणु अल्लाह सां शिरक करणु वॾे में वॾो गुनाह दुआ घुरबी अल्लाह खां दुआ घुरबी हाजत घुरबी अल्लाह खां हिकिड़े पीर साहब खे ॿुधो हीअं दुआ घुरी 25 मिंट दुआ घुरियईं हिकिड़े पीर साईं जो नालो वरितई पीर साईं मूंखे रोज़ी ॾिजे पीर साईं मूंखे हीअ कजे पीर साईं हीअ कजे पीर साईं हीअ कजे सॼी दुआ पीर खां घुरियईं पर अल्लाह खां कुझु न घुरियईं शिरक खे सिंग थींदा आहिनि पीर असांजो मुर्शिद आहे रब आहे अॻवान आहे अल्लाह नाहे मबूद नाहे यादि रखो मबूद असांजो दुआ घुरंदासीं बेटा ॾाढो नाज़ुक मरहलो आहे हिते भली मुरीदनि खां तूं चंदा भली वठ पर हिसाब थींदो वाहिदुल क़हार जे अॻियां कहिड़ी तो वाट वरिती आहे छा क़ुर ईअं सेखारियो आहे छा रसूल ईअं सेखारियो आहे जेका तूं तालीम माण्हुनि खे ॾींदो थो वॾे में वॾो गुनाह अल्लाह सां शिरक करणो आहे ऐं 2 नंबर ते वक़तुल मुमिन बिग़ैर हक़ के मोमिन खे नाहक क़त्ल करे छॾण इहो ॿियो वॾो गुनाह आहे वल फिरार मिन ज़हफ़ इस्लाम
ऐं कुफ्र जी जंग खां पुठी रोज़ी भॼण वॾो गुनाह हुआ ऐं नेकोकार पाक दामन न्याणी खे कारप जो इल्ज़ाम ॾियण हीअ कारी आहे ख़बर बि आहे त हीअ न्याणी ॾोहारण नाहे उनखे कारप जो इल्ज़ाम ॾिए वॾो गुनाह हुआ जादू करण 5 नंबर ते जादू कराइण वॾो गुनाह हुआ वअक्ल माल यतीम यतीमन जो माल खाइण 6 वअक्ल रिबा ब्याज खाइण 7 वउकूकुल वालिदैन मुस्लिमीन मुसलमान अबो अमड़ उन्हनि जी नाफरमानी करण पीउ मां खे इज़ाइण पीउ मां जी दिल आज़ारी करण वस्तहलालुल बैतिल अतीकिल हराम क़िबलतकुम अहयाअन व अमवाता बैतुल्लाहिल हराम जी हुर्मत पायमाल करण काबे जी हुर्मत इज्जत न सुञाणन जेको तव्हांजे चेहरनि जो बि काबो आहे तव्हांजे मैयतनि जो बि काबो आहे वेहो त किबले के सामो थी वेहो नमाज पढ़ो किबले ने मुंह करे नमाज पढ़ो मैयत के पूरियो तो किबले ने मुंह करे पूरियो किबले ने मुंह करे पेशाब न कयो किबले ने मुंह करे थुक न उछलायो किबले के पुठी करे पायखानो न कयो किबले जो एतराम छटे ॾिए इहो बि वॾो गुनाह हुआ ऐं साईं फरमाइनि था इहे 9 वॾा गुनाह थी विया वरी ॿुधो वॾे खां वॾो कबीरो गुनाह आहे अल्लाह सां शिरक करण 2 नंबर ते मोमिन खे नाहक क़त्ल करण जंग खां पुठी ॾेई भॼण न्याणी खे कारप जो इल्ज़ाम लॻाइण जादू करण जादू कराइण यतीमन जो माल खाइण ब्याज खाइण पीउ मां जी नाफरमानी करण ऐं 9 नंबर ते बैतुल्लाह जी हुर्मत पायमाल करण ये 9 गुनाह आहिनि इन्हनि खां बचो साईं फरमाइनि था वला यमूत रजुल लम यअमल बिहाउलाइल कबाइर जेको माण्हू इन्हनि 9 कबीरनि गुनाहनि खां बचे ऐं नमाज़ क़ाइम करे ऐं ज़कात ॾिए हाणे ॿुधण जो बदिलो छा दिलियूं हाज़िर कयो त ॿुधायां साईं फरमाइनि था इल्ला राफक मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहुवत जन्नतिन अबवाबुहा मसारी उज़्ज़हब यो पिच जन्नत में मोहम्मद मुस्तफा सां गॾु दरवाजा अहिड़ा आहिनि जन ते सोन लॻल आहे हीरा मयल आहिनि उहा जन्नत जे जन्नत में मिठो मोहम्मद करीम हूंदो उन विच जन्नत में इहो माण्हू मोहम्मद मुस्तफा सां गॾु हूंदो छा खपेव मूंखे जवाब ॾियो ॿियो छा खपेव फिरियनि वटि हुजा प्यारी थियन कयारी छा कंदियूं माण्हुनि जूं पुमियारूं है फिरियनि वटि हुजा प्यारी थियन कयारी छा कंदियूं जूं पुॾिगायूं सल्लल्लाहु अलैहि
सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब। ओ मिठा नमाज 5 वक्त पढ़े, ज़कात दिए, याद भी थी ना। टे कम करे, नमाज पढ़े, रोज़ा रखे, ज़कात ॾे, 9 कमनि खां बचे। साईं फरमाईंदा क़यामत जे ॾियारे पंहिंजे नबी मुहम्मद मुस्तफ़ा सां विच जन्नत में गॾु हूंदो। साईं फरमाईंदा भला जेकॾहिं ग़लतियूं थी वियूं त मौत खां अॻु में मोटी पवे, मरण खां अॻु में तौबा ताइब थिए। नवनि कमनि में जा जेकॾहिं को करे बि वेठो आहे, जेकॾहिं इहे 3 कम अदा न करे सघियो आहे, पर ज़िंदगी मोकिलियो आहे, ज़िंदगी महल आहे, इहे चङा रस्ता वठे, मथां जो सिज लही वञे, उमिरि जो सिज लही वञे। हींअर तव्हांजे सिज उभिरियो बीठो आहे, रोशनी में वेठा आहियो। ओ मिठा ख़बर न आहे अॼु को सिज कंहिंजे लाइ लही वञे, आख़िरी सिज हुजे। उमिरि जो सिज लड़ी वियो आहे, छो आहे लहण वारो, वञनि था काफ़िला कायूं, न मोटियो को वञण वारो। उमिरि जो सिज लड़ी वियो आहे। ओ मिठा सिज लहण खां अॻु में पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु कयो। इहा वाट वठो जेका दिल पर मुहम्मद करीम सेखारी आहे। इन वाट ते हलो जंहिंजी पछाड़ी इहा आहे जो दिल पर नबी सां गॾु जन्नत में। कंहिंखे नथो रहण ॾिए हिक हाल में ज़मानो, कंहिंखे नथो रहण ॾिए हिक हाल में ज़मानो। ककरनि मथां कॾहिं कंहिं जोड़ियो आशियानो। ककरनि ते घर ठाहिबो आहे छा? ककरनि ते घर ठहंदो? पोइ चवे मां ककरनि ते राति गुज़ारिया या ज़िंदगी गुज़ारिया, ककरनि ते घर ठाहे विया। थियणो न आहे। जीअं ककरनि ते घर ठही न सघंदो आहे, तीअं हिन ज़िंदगी दुनिया वारी में सदाईं रहण जी जाइ न आहे। हो कंहिंखे नथो रहण ॾिए हिक हाल में ज़मानो। ककरनि मथां कॾहिं कंहिं जोड़ियो आशियानो। हर दिल जो दर्द पंहिंजो, हर सिर जो सूर पंहिंजो, हिते आहे हर बशर वटि दर्द में जो दास्तानो। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो दास्तानो, जेके खोलियो। अॼु बि खुटा न आहिनि इब्ने ज़ियाद पारा, अॼु बि खुटा न आहिनि इब्ने ज़ियाद पारा। खोड़े रखियो हिते आ हर शिमिर शामियानो। शिमिर जा शामियाना कुत्ता पिया आहिनि, यज़ीद वारा टोला में वेठा आहिनि। नबी जे बच्चन जा दुश्मन, नबी जे बच्चन जा बदख्वाह, नबी जे घराणे में ऐब कढण वारा अॼु बि वेठा आहिनि। तूं चवंदे यज़ीद करबला में ज़ुल्म कया हुया, उन्हनि जा बच्चा हींअर बि वेठा आहिनि। ओ मिठा अॼु वक़्तु ते यज़ीदी टोलो शिमिर जो शामियानो छॾे हुसैनी शामियाने जे हेठों आ। कर ॻाल्हि हक़ ऐं सच जी माण्हू
कदम फिराइने वणंदो क़ुरान कंहिंखे बाक़ी अञा चुकानो क़ुरान कंहिंखे थो वणे ओ कीअं कर मुला विञाई इस्यान में उमिरि तो मालिक ॾे मोट ॻोल्ज बख़्शिश जो को बहानो तव्हांजे लाइ किताब लिखियो अथमि रूहुल कलाम इहा शाइरी जेका पढ़ां थो पियो हिन किताब इहो किताब वठो ऐं पढ़ो इहो तव्हांजे लाइ सबक़ आहे हिन में अक़ीदनि जो मूं प्रचार कई आहे त छा अक़ीदो रखिजे छा अमल कजे शाइरी त उहो पंहिंजो हितूं आहे भितरे मुंहिंजो यार आहे हितड़े इहा बि शाइरी आहे असांखे 2 महीने 3 में 50 महीने मूं तव्हांजे लाइ शाइरी कई आहे अक़ीदे जो इस्लाह अमाल जो इस्लाह ज़ाहिर बातिन जो इस्लाह हिकिड़ो शेर चवां थो ॿुधायां मिठो मिठो आहे नाम मोहम्मद मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर मिठो मिठो नाम मोहम्मद ओ मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर चो मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर दुनिया उकबा कादिर गईया जान बजी जागीर अलो म्या मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद साजन साहब साहबे जो सैयद साहब साहबे जो पढ़ी ॾिसो तफ़सीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो दानन खे का धड़कन आहे दानन खे का धड़कन आहे दानन खे का धड़कन आहे क्या पूजे के कीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद चंद्र हाणे ॿिया मुल्क मां पर ॾिठा त हूंदा न चंड जा 2 पुड़ हूंदा आहिनि विच में कीर हूंदो आहे पुड़ फिरंदा आहिनि न कीर जे फिरंदा जेके दाणा कीर सां गॾु हूंदा न पीसबा न टुटंदा न भॼंदा न अटो थींदा साबित सलामत हूंदा जेके कीर सां गॾु हूंदा पर जेके कीर खां परे थी विया इहे टुकड़ा टुकड़ा पीसजी अटो बणजी वेंदा हिन काइनात जो कीर मदीने वारे साईं जी ज़ात बाबरकात के रब करीम काइनात जे लाइ मर्कज़ महवर बणायो जेके दिलबर नबी जे गुलामी में अची विया हिन चंड जे पीसजण खां बची विया साबित सलामत रहिजी विया जेके दिलबर नबी खां परे थी विया ये पीसजी विया ये पैमाल थी विया ओ दाणन खे का धड़कन आहे दाणन खे का धड़कन आहे क्या पूजे के कीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद करम कंदा करमुल्ला देश उते जो फकीर अलो म्या तरजो फकीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर मिठो मोहम्मद मीर अलो म्या मिठो मोहम्मद मीर सुभान अल्लाह ई किताब अथव रूहुल कलाम ॿियो वरी किताब आहे पखी अड़न परवाज़ जे तव्हां दिल सां पढ़ो दिल जी दुनिया न बदिलजे त इन जा पैसा मां को भराए वठो दिल सां पढ़ो तव्हांजी दिल जी दुनिया बदिलजी वेंदी ऐं ही किताब आहे कादिर कारसाज़ पढ़ी ॾिसंदो पाण ख़बर पवंदी ऐं ही किताब आहे सुन्नियुनि जा सरवार फवाइद असना जो नाम जो
ये किताब वठो पढ़ो ऐं ॿियनि ताईं बि इहो मुहम्मदी पैगाम पहुचायो। ऐं राति बि हिकिड़ी मजलिस आहे, तव्हांखे यादि हूंदी, करमपुर शरीफ दादू में इंशाअल्लाह राति जो जलसो आहे, वरी ख़ुसूसी दावत यादि आहे हले पियो थो पंहिंजो रजब शरीफ ऐं मथियो महीनो शाबान जी 15 तारीख़ इंशाअल्लाह ताला रहमत जी रात, बरकत जी ख़ैरात, वंड ऐं नेमतुनि अताउनि जी सौगात ऐं दिलबराबाद जी धरती, भलारी धूए ते भलारनि जो मेड़ाको ऐं अलाह कंदो त हर कंहिंजी दामन मुरादुनि सां भरिजी वेंदी। इन जे लाइ तव्हां सारी जमात खे दावत आहे ऐं इहा दावत ॿियनि ताईं बि पहुचायो ऐं अमीड़नि भेनरुनि खे बि दावत आहे, भाइरुनि खे बि दावत आहे। हर इन मुहम्मदी महफ़िल में लाज़मी शरीक थींदासीं। अलाह करीम जल शान शान असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला जल शान शान मदीने वारे साईं जे दसियल रस्ते ते ऐं 12 तारीख़ फेब्रुवरी जी यानी 13 थींदी को 12 ते या 13 ते पंहिंजो शाबान जी, पर 12 फेब्रुवरी 25 तारीख़ 12 फेब्रुवरी अल्लाह ताला जे कामिल सालिह वली हज़रत साईं मोहम्मद इसहाक फुल रहमतुल्लाह अलैह जो सालियानो ॾियारो दरगाह फुल शरीफ में साईं में अब्दुल्ला साईं जंहिंजो ॾियारो पाक आहे। तव्हां सभिनी खे उन में दावत ॾिए। रोशन जे पासे में दरन वारी मोरी सां गॾु इन मुहम्मदी महफ़िल जी बि तव्हांखे साईं जन गादी नशीन मौजूदु आहिनि, उन्हनि जे तरफ़ां ऐं मुंहिंजे तरफ़ां बि तव्हांखे दावत ॾे। ही फ़क़ीर पुणे मजलिस में इंशाअल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर। अल्लाहु आमीन। मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। अल्लाहु आमीन। मौला जे ॻाल्हियूं ॿुधियूं तो उन्हनि ते असांखे अमल जी तौफ़ीक़ ॾे। असांखे बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा, असांखे गंदायुनि ऐं बद अमलियुनि खां बचा। मौला पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते पंहिंजो ख़ुसूसी इनायतूं फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। सलातो वस्सलाम अलैका या रसूलल्लाह, सलातो वस्सलाम अलैका या हबीबल्लाह। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अशहदु أشهد أن لا إله إلا الله أشهد